गुड्डू भरसां पंजाब जे इलाइक़े रहीमाबाद जे कलवड़ भोंग थाणे जी हद मां गुज़िरियल राति खां नौजवान अब्दुल जब्बार कलवड़ पुरस्रार नमूने गुम थी वियो आहे। उन बाबति टेलीफोन लाइन ते मौजूद आहे के न्यूज़ जो रिपोर्टर कामरेड अहमद नवाज़ गुलाटो। जी कामरेड अहमद नवाज़, तफ़सील खां आगाह कजो। जी अव्हां खे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल राति देर सां भुंग थाणे जे हद ॻोठ कलवड़ मोला में वेठल नौजवान अब्दुल जब्बार मज़ारी शहर खां पंहिंजे घर तरफ़ वञी रहियो हो त पुरसरार नमूने तौरु रस्ते मां गुम थी वियो। जॾहिं त केतिरा ई कलाक गुज़रण बावजूदि घर मोटी न आयो। इन सिलसिले में हुनजे वारसनि जेको हद वारो जेको थाणो हो भुंग थाणे ते गुम थियण जी एनसी पिणु दाख़िल कराए वई आहे। जॾहिं त इन सिलसिले में वारसनि सां राब्तो थियो त उनजो चवणु इहो हो त असांजो नौजवान खे माण्हू अणॼातल हथियारबंद हथियारनि ज़ोर ते अगवा करे विया आहिनि। असीं जेको मुल्क जे वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान खां मुतालबो कयूं था ऐं IG पंजाब DIG पंजाब ऐं ॿियनि वसण खे अपील कयूं था असांजी नौजवान अब्दुल जब्बार कलवड़ खे जल्द खां जल्द बाज़ाब कयो वञे ऐं घर भातियुनि जो बेचैनी ख़तमु कयो वञे। जी